अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरन जी वस्ती जो सोप सीरियल अची रो है सिंध टीवी वारन जो इन जो पूरी मालूमात मिली चुकी है। असांखे तवां सां शेयर कंदासीं मालूमात इन में कड़ा अदाकार आहिनि। इन में बिलावल खोखर, एस भट्टी, मज्जू लाड़, हाजन प्रेमी, मैडम नसरीन नाज़ ऐं जिसकाणी साहब भी है, जैसे तव्हां आचर के नाले से सुञाणदा आहियो। यो अदाकार भी है। इन सां गॾोगॾु दोस्तों ॿिया भी नवा खोड़ सारा पुराना एक्टर भी आहिनि ऐं हिकु नाले वारो मशहूर एक्टर जैसे अहमद अली शेख यानी कमाल खान के नाले से सुञातो वेंदो आहे, इहो भी इन ड्रामे में है। दोस्तों ज़बरदस्त ड्रामो है। मज़र बुगे जो भी वॾियूं महिरबानियूं, उन भी असां सां वॾी मदद कई, जेको असां वञी डायरेक्टर वटि पहुतासीं, राब्ता थिया ऐं हाल वाल वरितोसीं त ड्रामो कहिड़ो आहे। हीअ तस्वीरां असां हासिल कयूं ऐं तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। वॾियूं महिरबानियूं मज़र बुगे साहब तव्हांजूं बि। ऐं ॿी ॻाल्हि त इहो दोस्तों बेहतरीन ड्रामो शूट थी रहो है सोप सीरियल। इनमें भी मार धाड़ सुठी है, सुठे तरीके की कहानी है। इनमें वही गाल तो रिमशा शहजादी भी है। जी हाँ दोस्तों, रिमशा शहजादी हर ड्रामे में होंगी है। यह कंहिं नाले की मोहताज ना है, वही एक्टर है, वही अदाकारा है। माशाल्लाह इनकी अदाकारी जो तो दोस्तों जवाब ही ना है। इन भी पंहिंजे अदाकारी सुठी दिखाई है वेरन जी वस्ती ड्रामे में।